अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो आहे मोहम्मद अली शाह। उनवान आहे सिंध में पाणीअ जी सख़्त अणाठ ऐं वफ़ाक़ अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। मोहम्मद अली शाह पंहिंजे कालम में लिखे थो त सुबुह जॾहिं राति जी ऊंदाईअ खे ॻेही विधो ऐं ठठे में जगीसर जे वेझो जिते दरिया पंहिंजे महबूब समुंड सां गिराठियूं पाए मिलंदो आहे उते समुंड किनारे वेठल हुअसि। पर हाणे माहीगीरनि जे अज़ीम देवता समुंड खां संदसि पिरी सिंधूअ खे खसे उनखे डेमन ऐं बिराजनि पोयां क़ैद कयो वियो आहे। मूं महसूसु कयो त समुंड जूं महकंदड़ ऐं नमकीन हवाऊं तमर जे वणनि सां टकराइजी मुंहिंजे जिस्म खे छुही गुज़रंदियूं हुयूं त मुंहिंजे वजूद खे खुमार ॾेई छॾींदियूं हुयूं। ऐं समुंड जे लहरुनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो हुअसि त मूंखे ईअं महसूसु थी रहियो हुयो जीअं समुंड जूं लहरूं मूंखे पंहिंजे आगोश में पनाह ॾियण लाइ अची रहियूं हुजनि। जॾहिं मोहन जे दड़े जी नाचणी संभारा वांगुरु रक़्स कंदड़ लहरूं मुंहिंजे पेरनि सां टकराइजी वापसि वयूं पिए त मूं अखियूं बंदि करे पे छॾियूं त ईअं पिए लॻो त जीअं आऊं समुंड जे लहरुनि मथां रक़्स करे रहियो हुजां। मुंहिंजे साम्हूं थोरे फ़ासिले ते समुंड किनारे पाणीअ में माहीगीरनि जूं भॻल टुटल ॿेड़ियूं बीठल हुयूं। उन्हनि ॿेड़ियुनि में माहीगीरनि वेठे ज़ोर ज़ोर सां ॻाल्हियूं कयूं ऐं गॾोगॾु खिली पुण रहिया हुआ। शायदि मच्छीअ जे शिकार लाइ वञण जी तयारियुनि में मसरूफ़ हुआ। ॿेड़ियुनि ते वेड़ियल बादबान परे खां नज़र अची रहिया हुआ। ॿेड़ियूं समुंड जे लहरुनि में आहिस्ते आहिस्ते हरकत करे रही हुयूं। बीठल ॿेड़ीअ मां हिकु ॿेड़ीअ में गानो वॼी रहियो हो। समुंड जूं लहरूं मौसीक़ी ऐं माहीगीरनि जा टहक ऐं मूंखे ईअं महसूसु थी रहियो हो ॼण मां ऐं सिंधू नदी हथ हथ में ॾेई समुंड किनारे हलंदा रहिया हुजूं। ऐं जॾहिं पणियाठे ज़हन जे समुंड में टुॿी हणी सोचे रहियो हुउसि त हीअ त इहा सैर नाहे जेका हिते पूछड़ में सिंधूअ जे साह जी ख़ुशबूअ सां खिलंदी हुई। ओचितो माण्हुनि जी ॻाल्हियुनि जे हिकिड़े जुमिले मुंहिंजो ध्यानु उन्हनि तरफ़ छिकाए छॾियो। माहीगीर चई रहिया हुआ त लॻे थो त पंहिंजे इलाइक़े मां पाणी सफ़ा मोकिलाए वियो आहे, पर केॾांहुं वञूं, हाणे त मुर्गो उञ था मरूं ऐं पीअण जो साफ़ पाणी मिलण त परे जी ॻाल्हि आहे, पर हाणे हिन इलाइक़े में पीअण जो गंदो पाणी बि नसीब नथो थिए। हिकिड़े माहीगीर वराणींदे चयो त असांजा वॾड़ा ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि खे चवंदा हुआ त असीं माण्हू उन देश में रहूं था जिते दरिया समुंड में वहे थो, पर असां खां केरु पुछंदो आहे त अव्हां किथे रहो था त असीं चवंदा आहियूं त असां उन देश में रहूं था जिते समुंड सुकुल दरिया में वहे थो। ऐं हिकु भेरो ॿीहर सिंध में पाणीअ जे सख़्त अणाठ ते हीअ आर्टिकल लिखी रहियो आहियां। इहा हक़ीक़त आहे त सिंधू दरिया में हिन वक़्तु पाणीअ जी सख़्त अणाठ पैदा थी चुकी आहे। जेकॾहिं वफ़ाक़ सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾिनो ऐं वफ़ाक़ी सतह ते पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ न कई वई त सिंध जी ज़राअत खे तमामु वॾो नुक़सानु रसंदो ऐं सिंध मुआशी तौरु तबाहीअ तरफ़ हली वेंदी। इहा हक़ीक़त आहे त सिंध जो को अहिड़ो ज़िलो न बचियो आहे जिते पाणीअ जी सख़्त अणाठ जे करे मुसलसल एहतजाज न थियो हुजे, बल्कि हक़ीक़त इहा आहे त समूरी सिंध पाणीअ जी खोट जे करे करबला बणिजी सरापा एहतजाज बणिजी चुकी आहे। सिंध में पूछड़ खां वठी अपर सिंध ताईं पाणीअ जी खोट ऐं पाणीअ जी ग़ैर मुनसिफ़ाणे विर्छ जे करे हारियुनि आबादगारनि ऐं माहीगीरनि जा मुसलसल एहतजाज हलंदड़ आहिनि। हिन वक़्तु सिंध में पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ में थींदड़ नाइंसाफ़ीअ जा ॿ मसइला पैदा थी चुका आहिनि। हिकिड़ो वफ़ाक़ तरफ़ां
पाणीअ जे विर्छ में तमामु घणी ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई पई वञे, बल्कि ॾिसण में ईअं पियो अचे त वफ़ाक़ ते पंजाब जो असरु ऐं कंट्रोल तमामु घणो आहे, जंहिंजे करे वफ़ाक़ ऐं अरसा पाणीअ जी खोट जो बहानो ठाहे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मुहैया करे। ऐं सम्झां थो त वफ़ाक़ ऐं अरसा पारां पाणीअ जे मुनसिफ़ाणी विर्छ में सिंध सां नाइंसाफ़ी करणु ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾियणु ऐं टेक्निकल चालाकी ज़रिए सिंध जो पाणी चोरी करणु, इहा बि दहशतगर्दीअ जी हिकु शिकिल आहे, जेका दहशतगर्दी पंजाब ऐं वफ़ाक़ सिंध जे माण्हुनि सां गुज़िरियल 70 सालनि खां करे रहिया आहिनि। एसि ताईं जो सिंध खे अरसा में पंहिंजी नुमाइंदगीअ जो सही हक़ बि नथो ॾिनो वञे, जंहिंजी शिकायत वफ़ाक़ वटि सिंध हुकूमत बि करे चुकी आहे, पर अरसा अञा ताईं पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। ऐं नथो सम्झां त अरसा खे आइनी तौरु इहो इख़्तियार आहे त हू जॾहिं चाहे पाणीअ जी हथरादो खोट जो बहानो घड़े सिंध जो पाणी घटाए पंजाब खे संदसि हिसे खां वधीक पाणी ॾेई सिंध खे भड़भांग ऐं रुंज में तब्दील करे छॾे। असुल में अरसा जी ज़िम्मेवारी रुगो एतिरी आहे त हू सिंधूअ जे सिस्टम में जेको पाणी मौजूदु आहे उनखे पाणीअ जे मुनसिफ़ाणी विर्छ मूजिबि जे सूबे जो जेतिरो पाणी क़ानूनी तौरु मुक़ररु थियल आहे ओतिरो पाणी सिंधूअ जे सरिश्ते मां उनखे मुहैया करे, ऐं जेकॾहिं कंहिं साल सिस्टम में पाणीअ जी खोट पैदा थिए थी त उनजो भार रुगो हिकिड़े सिंध सूबे ते विझण बदिरां 6 सूबनि जे गॾियल सलाह सां पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ ते अमल करणु घुरिजे। पर अरसा में हमेशह पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ जे उसूल जे उबतड़ करे पाणी विर्छ में नाइंसाफ़ीअ खे हथी ॾेई पंजाब जे पाणी चोरीअ में मदद कंदो आहे। उनखां सवाइ वफ़ाक़ हमेशह मुसलसिल मुल्की ऐं आलमी पाणी ठाहनि क़ानूननि ऐं कन्वेंशन जी भंजकड़ी करे सिंध सां नाइंसाफ़ी कंदो आहे। उनखां सवाइ वफ़ाक़ ऐं पंजाब जी हमेशह इहा रिवायत रही आहे त हू संदुन जोड़ियल 91 पाणी एकॉर्ड जंहिंखे मूं हमेशह रद्द कयो आहे उन जी बि हीअ पाण भंजकड़ी करे रहिया आहिनि। जेकॾहिं पाण सिंध हुकूमत जो जाइज़ो वठंदासीं त पतो पवंदो त गुज़िरियल 10 सालनि खां सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी रही आहे ऐं थी सघे थो त आईंदे बि उन पार्टीअ जी हुकूमत हुजे, पर ॾिसण में ईअं पियो अचे त सिंध हुकूमत जे पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ में को बि किरदारु नज़र नथो अचे, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त पीपल्स पार्टी जा बाअसर वॾेरा चूंडियल हुकुमरान ऐं सिंधियुनि जे वाटर ब्यूरोक्रेसी ख़ुदि पाणीअ जी ग़ैर मुनसिफ़ाणी विर्छ में मुलवस आहिनि ऐं पाणीअ जे विर्छ में वॾी सतह ते नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। इहो सच आहे त हिन वक़्तु सिंध जा आबादगार ऐं हारी पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत खां तमामु घणो कावड़ियल आहिनि, जंहिंजो ताज़ो मिसाल मीरपुर ख़ासि, सांगड़, मलकानी शरीफ़, ठठे ऐं बदीन में पाणीअ जे ग़ैर मुनसिफ़ाणी विर्छ जे ख़िलाफ़ वॾा एहतिजाज थिया आहिनि। हाणे सिंध जो को अहिड़ो ज़िलो नाहे बचियो जिते पाणीअ जी हथरादो खोट ऐं पाणीअ जे ग़ैर मुनसिफ़ाणी विर्छ ख़िलाफ़ एहतिजाज, धरणा ऐं रैलियूं मुसलसल न हली रहिया हुजनि। असांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त दुनिया जा समूरा वॾा दरिया असुल में ट्रांस बाउंड्री हूंदा आहिनि। साॻिए तरीक़े सां सिंधु दरिया पिणु ट्रांस बाउंड्री दरिया आहे, जेको 3 मुल्कनि चीन, भारत ऐं पाकिस्तान में ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब मां गुज़री आख़िर में सिंध में सिंधी समुंड में छोड़ करे थो। इहा
हक़ीक़त आहे त दुनिया में मुल्कनि अंदरि बि रियासतुनि ऐं सूबनि जे विच में दरियाउनि खे ट्रांस बाउंड्री दरिया चई सघूं था। अहिड़े तरीक़े सां सिंधु दरिया चीन, भारत ऐं पाकिस्तान जे विच में ट्रांस बाउंड्री दरिया आहे। पर सिंधु दरिया पाकिस्तान में बि सूबनि जे विच में ट्रांस बाउंड्री या अप स्ट्रीम ऐं डाउन स्ट्रीम दरिया जी हैसियत रखे थो। पर असांजे मुल्क पाकिस्तान में उन जो बिल्कुलु उबतड़ थींदो आहे। जॾहिं मुल्क जे विच में ट्रांस बाउंड्री या डाउन स्ट्रीम जी ॻाल्हि निकिरे थी त उते असांजी वफ़ाक़ी हुकूमत तकिड़ो भारत ऐं पाकिस्तान जे विच में डाउन स्ट्रीम या लोअर रिपेरियन बणिजी थी वञे। ऐं जॾहिं मुल्क में सिंधु दरिया जे पाणीअ ते लोअर रिपेरियन या डाउन स्ट्रीम जे हक़ जी ॻाल्हि था करियूं त मुल्की सालमियत ख़तरे में पहुचियो थी वञे। वफ़ाक़ ऐं पंजाब सिंध खे दरिया जो ट्रांस बाउंड्री या लोअर रिपेरियन ऐं डाउन स्ट्रीम सम्झी दरिया जे पाणीअ ते आलमी क़ानून मूजिबि हक़ खे तस्लीम करे सिंध खे पंहिंजे पाणीअ जो पूरो हक़ ॾियण बदिरां सिंध जे हिसे जो पाणी हथरादो खोट जे नाले में चोरी कयो थो वञे। उनखां सवाइ सिंध जी डेल्टा खे हिन मुल्क जो हिसो बिल्कुलु नथो सम्झियो वञे ऐं डेल्टा में घुर्बल पाणी न छॾे डेल्टा जी माहौलियात ऐं पुछड़ीअ में रहंदड़ लखे माण्हुनि जी हयातनि खे ख़तरे में विझी छॾियो आहे, जंहिंजे नतीजे में समुंड पंहिंजे महबूब दरिया सिंधुअ खे ॻोल्हींदे लखे एकड़ ज़रई ज़मीन ऐं सवें ॻोठ गिड़काईंदो तेज़ीअ सां अॻिते वधी रहियो आहे। इहा हक़ीक़त आहे त माज़ीअ जो ख़ुशहाल ऐं सर सब्ज़ ख़ितो डेल्टा जंहिं बरतानिया जे दौर में कराचीअ जे म्यूनिसिपलिटी खे कर्ज़ ॾिनो हो, जंहिं इलाइक़े में महिमाननि खे पाणी घुरण ते खीर या लसी पियारी वेंदी हुई। अॼु उहो इलाइक़ो हिकु बर्बादी ऐं वीरानीअ जो ॾेख ॾेई रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो मोहम्मद अली शाह, उनवान हुयो सिंध में पाणीअ जी सख़्तु अणाठ ऐं वफ़ाक़। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन